नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर प्रेस क्लब اڏيرولعل स्टेशन ते सोडो عاقلاڻي صحافين अॻियां दाहيندي चयो त आउं फारसी ॻोठ जो हिकु ग़रीब मिस्किन माण्हू आहियां। सन 1999 में मूं इंटर पास कई आहे। वॾे दाइमे बुखार सबबि आउं काफ़ी वक़्त खां माज़ूर थी चुको आहियां। काफ़ी इलाज करण बाद मुंहिंजी तबियत फ़र्क़ु न आयो आहे। आउं शादीशुदा मासूम बचड़नि जो पीउ आहियां। बेरोज़गार ऐं गुरबत सबबि लाचार ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। हिन महांगाई जे दौर में पेट गुज़र करण बि ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हिकु वेलो मानी खाऊं था त ॿियो वेलो बुख ते गुज़ारो करे रहिया आहिनि। मुंहिंजो को बि कमाइण वारो न आहे, न वरी मूं में एॾी सघ जो आउं किथे वञी को हारीपो करियां या मज़ूरी करियां। ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DC मिटियारी सैयद मुर्तज़ा शाह ऐं ॿियनि वसवारनि खे पुरज़ोर अपील करियां थो त खुदारा मूं मिस्किन खे माज़ूर कोटा तहत पटेवाली या चौकीदारी जी नौकरी ॾियणु फरमाईंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।